वक्त मौजूद हसूँ तलका दौड़ जो इलाका से सटमेल वेझो ठेठ ॿाराड़ी इलाका ऐं बचल छुटो रहवासी बुनियादी सहूलत हिसाब महरूम ऐं रोड रस्ता नए नए हमारे वाला एहतजाज रखना पिया जे फोला करूँ त छिया उछा 30 खां 40 साल थिया आहिनि रोड जी सहूलियत मौजूदु न आहे असां वटि हिकिड़ो त एतिरी त असांखे तंगी आहे रोड जे हिसाब सां माना पीपी जा वोटर बि आहियूं अस्पताल जरदारी जे हिन शहर जा नवाबशाह जे माना 60 माइल जे हेॾी आफ़त का अचे थी 4-5 साल खां असांखे माना 4-5 ॾींहं थिया न असांखे मींहुं वसियो असां घर खां ॿाहिरि निकिरी न सघिया आहियूं तव्हां पाण ॾिसी सघो था ऐं असांखे अज़रा पेचो बि आहे असांखे वाइदा बि करे विया आहिनि त रोड मंज़ूर बि करे विया 10 साल 15 साल थिया न असांखे रोड लिखी मंज़ूर करे विया पोइ अलाए काॾे हिन खणी गुम करे छॾियऊं ताल बसर असांखे रोड जी सहूलियत काफ़ी न आहिनि लेकिन असांखे कम से कम रोड जी सहूलियत ॾिनी वञे असां पंहिंजे आला अख़्तियारनि खे गुज़ारिश कयूं था ऐं मुअद्दमाना गुज़ारिश कयूं था त असांखे वॾी तकलीफ़ आहे ॿियो न आहे कॾहिं डिलीवरी जो मसइलो थिए थो ऐं बीमार को थिए थो त उनखे असांखे कुल्हे ते खणी या गाॾी जे ज़रिए उनखे असां रोड ते पहुचायूं था असां इन ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे इन तालका दौड़ जा अॻोट हाजी बचल छुटे जो ई रोड खे काफ़ी साल थी विया आहिनि तक़रीबन 30-40 साल खां असां इहो मुतालबा कंदा था अचूं ऐं अदी अज़रा अफ़ज़ल पीचो बि आई हुई ऐं उहा लिखी भी वही हुई त जेको सो इन ॻोठ जो रोड जेको माप भी करे विया हमारे पास रास्ता नहीं है, गस नहीं है, हम इतना तंगी में होते हैं जब बरसात आती है ना, ये 2-3 किलोमीटर का रास्ता है, हमारे पास गस नहीं है, हम उधर से मरीज को खट पे लेके आते हैं रोड पे। हमेशा गुजर चाहते रास्ता है रोड है ना तकरीबन 40-45 साल भी रोड मंजूर भी हो ठगा था नहीं माँ को मरीज आ रहा हूँ जहाँ होत फकीरा लाशे पर हूँ तकरीबन कलाक 2 कलाक 6 कलाक हमें रास्ता में टाइम जाए भी रही इंशाल्लाह गवर्नमेंट में अपील खाना हो तुम्हारे मेहरबानी करते रास्ता में ठाई था डिलीवरी केस भी आते मालका काफ़ी डिलीवरी केस भी आते एकदम ये फौत भी हो रास्ता के जरिया इसे एहतजाज वारनि जो चेवर करा तो इसे मुतालबो अचनि त मां 40-50 साल भी पीपल पार्टी यार वोट दादू मार बुनियादी सहूलत का भी न मिले मैं रोड तबाह हाल मांडी थी हमें करे एहतजाज करूँ मैं मुतालबो आला अख्तियार MNA MP वजीर सिंध मुरादरी शाह अपील मैं रोडा तामीर खंदे कैमरा टीम आवारिया आवाज न्यूज़ 60 मील।